अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक़्तु मां आहियां एयरपोर्ट ते ऐं मां वञी रहियो आहियां वैनकूवर ट्रिप ते। चेक इन मुंहिंजी थी चुकी आहे। हिन वक़्तु मां पंहिंजी गेट ॻोल्हियां थो पियो ऐं जेका मुंहिंजी फ्लाइट जी गेट आहे उन खां अॻु में थोरी बुख लॻी आहे त सोचियुमि त कुझु स्नैक्स खाई वठां ऐं उन खां पोइ जहाज़ में वेठुमि। जहाज़ में वेहण खां पोइ थोरी हल्की बारिश थी रही हुई ऐं जॾहिं जहाज़ आसमान में फ्लाई करणु लॻो त बारिश सां गॾु तमामु ख़ूबसूरत नज़ारो अचणु लॻो। विंडो मां ही बर्फ़ानी पहाड़ जो मंज़रु ॾिसंदे तमामु सुठो लॻो ऐं तमामु दिलकश मंज़रु जहाज़ जी विंडो मां रिकॉर्ड करे रहियो आहियां ऐं ही पूरो वैनकूवर सिटी अची चुको आहे। कलाक जी फ्लाइट खां पोइ हेठि तव्हां मंदरु ॾिसो था जहाज़ जे हेठां, इहो सॼो वैनकूवर सिटी आहे। जहाज़ लैंड थी रहियो आहे हिन वक़्तु ऐं वैनकूवर असां पहुची चुका आहियूं। जहाज़ मां लही करे एयरपोर्ट जी मेट्रो स्टेशन तां मां हिन ट्रेन में वेही पंहिंजे होटल तरफ़ रवानो थियुमि। हीअ ॾिसी सघो था, हीअ मेट्रो आहे वैनकूवर सिटी में, तमामु बहितरीनु सर्विस आहे ऐं हीअ विंडो मां फस्ट इम्प्रेशन वैनकूवर सिटी जो ॿाहिरियां नज़ारा। शायदि रिवर आहे जंहिंजे मथां जेको आहे मेट्रो गुज़रे थी। नाइट टाइम में ही मंज़रु तमामु ख़ूबसूरत लॻे थो। जी त पंहिंजे होटल रूम ते पहुची थोरो सोचियुमि त ॿाहिरि डाउन टाउन मां थोरो वॉक कयां, चकर लॻायां त शाम राति टाइम ही नज़ारो ॾिसंदे तमामु ख़ुशी थी। चमकंदड़ रोड ऐं बिल्डिंग्स, लाइटिंग्स, डिफरेंट कलरफुल रोड्स तमामु बहितरीनु लॻनि पिया। जी त सुबुह जे टाइम ते मां राति जो आराम करे हाणे सिटी खे एक्सप्लोर करण लाइ निकितो आहियां ऐं हीअ ॾिसो था वैनकूवर सिटी जूं जेको आहे रोड्स वग़ैरह ऐं हे पूरो इंफ्रास्ट्रक्चर ॾिसी सघो था वैनकूवर सिटी जो। ही गेस्ट टाउन स्टीम क्लॉक चवंदा आहिनि। ही जेको क्लॉक आहे उहो हितां जी फेमस आइकॉन आहे ऐं ही क्लॉक जेको आहे हलंदो आहे स्टीम ते, हिन जी इंजन हलंदी आहे। सो तमामु हिन जेको हिस्टोरिकल हिकु आइकॉन आहे ऐं ॾिसण में बि सुठो पियो लॻे। माण्हू हिते अची विज़िटर्स फ़ोटो कढाइनि पिया, वीडियो रिकॉर्ड कनि पिया। सो तमामु बहितरीनु। हिन वक़्तु मां वॉक करे रहियो आहियां थ्रू वैनकूवर सिटी जी स्ट्रीट्स मां, छो जो मूंखे हिते वॉकिंग डिस्टेंस ते ई वाटर फ्रंट आहे, कॉर्निश टाइप हिकिड़ो एरिया आहे, हुन तरफ़ रवानो आहियां। जी त हिन वक़्तु मां पहुची चुको आहियां। ही वाटर फ्रंट हिन खे कैनेडा प्लेस चवनि था ऐं ही हिकु विज़िटिंग स्पॉट आहे वैनकूवर सिटी में। ॾिसी सघो था विच में पाणी आहे ऐं पाणी जो हुन तरफ़ बि कुझु रिहाइशी बिल्डिंग्स आहिनि ऐं माउंटेन बि नज़र अचे थो। विच में पाणी आहे ऐं हितां फेरी जे थ्रू माण्हू हिन पार खां हुन पार वञनि था। वेदर तमामु सर्द आहे ऐं तमामु कोल्ड आहे, इन जे करे मां जैकेट ऐं कैप बि पाती। थधि ॾाढी आहे जेके जिन जे करे मां डबल जैकेट पाती, उन खां बावजूद बि थधि थिए पई ऐं ही नज़ारो पाण वाटर फ्रंट सां गॾु बिल्डिंग्स तमामु ख़ूबसूरत मंज़र पेश करे रहियूं आहिनि ऐं हितां विज़िटर वॉक कनि था। हिते
एरोप्लेन बि हुया जेके वाटर ते जेको आहे उहे ट्रिप कराइनि पिया। जेके बि टूरिस्ट अचनि था उहे हिन प्लेन में वेही करे एडवेंचर कनि था। हिन जी पर्टिकुलर फीस आहे जंहिं ते टूरिस्ट खे जेको आहे उहो वैनकूवर सिटी जो व्यू कराए थो ऐं हिन जी लैंडिंग पाणी मां ई थिए थी ऐं लैंडिंग ऐं टेक ऑफ ॿई पाणी मां थो करे। नंढिड़ो जहाज़ आहे ऐं तमामु सुठो एडवेंचर आहे तव्हां वैनकूवर सिटी खे एक्सप्लोर करण जो। हल्की हल्की बारिश बि स्टार्ट थी चुकी हुई ऐं मां पाण सां गॾु अम्ब्रेला खणी वियो। मूंखे अंदाज़ो हुयो त हिते हिन सिटी में हर कलाक खां पोइ बारिश थींदी आहे। हीअ आहे डाउन टाउन वैनकूवर सिटी जो बिल्डिंग्स आहिनि जेके मां एक्सप्लोर करे रहियो आहियां, घुमी रहियो आहियां डिफरेंट जॻहनि ते। हीउ सॼो डाउन टाउन वॉकिंग डिस्टेंस ते तव्हां कवर करे सघो था। हीउ जहाज़ जॾहिं पाणी में लैंड करे थो त इहो नज़ारो ॾिसण वटां आहे ऐं मूंखे तमामु ख़ुशी थी इहो लाइव नज़ारो ॾिसी छॾियो। इन खां अॻु में त रुॻी वीडियोज़ में ॾिठो पर पहिरियों दफ़ो लाइव ॾिठो एरोप्लेन खे पाणी में लैंड कंदे। सो सुठो एक्सपीरियंस रहियो ऐं ॾाढी ख़ुशी थी इहो मंज़रु ॾिसंदे। ऐं इहो सोचियो त अगरि मां हिन जहाज़ में हुजां, मूंखे ॾाढो जहाज़ खां फोबिया आहे त मूंखे ॾाढो ख़ौफ़ थियां। सो ही पार्किंग में जहाज़ बीठल आहिनि जेके तव्हां टूरिस्ट खे ट्रिप कराइनि था। हिन वक़्तु मां पहुची चुको आहियां। हिननि जो कॉर्निश टाइप एरिया आहे जंहिं तरफ़ हिकिड़े तरफ़ पाणी आहे ऐं ॿिए तरफ़ बिल्डिंग्स आहिनि। जीअं नॉर्मली गल्फ में हिकिड़ो कॉर्निश हूंदो आहे, हिकिड़े तरफ़ बिल्डिंग्स हूंदियूं आहिनि ऐं पोइ वरी सॼो समुंड हूंदो आहे, सी हूंदो आहे। त हिते बि कुझु इन तरह सां कॉर्निश आहे जिते लोकल माण्हू दिलि विंदुराइण लाइ अचनि था, वॉक करण लाइ अचनि था, पंहिंजो टाइम पास करण लाइ। छो जो नज़ारो ॾाढो ख़ूबसूरत आहे। हिकिड़े तरफ़ पाणी, ॿिए तरफ़ बिल्डिंग्स ऐं विच में ही वॉकिंग एरिया तमामु ख़ूबसूरत। ऐं अॼु त बारिश बि थिए पई, हुनजे करे आसमान में बादल बि हुया त वधीक ख़ूबसूरत लॻे पियो हीअ एरिया। ऐं हिते लोकल माण्हू डेली रूटीन वॉक करणु, एक्सरसाइज करणु अचनि था। ही बिल्कुलु जीअं गल्फ में मां अबूधाबी में रहियो आहियां त जीअं अबूधाबी कॉर्निश आहे, मूंखे सफ़ा उन कॉर्निश जहिड़ो ई लुक ॾिए पियो ऐं बहितरीनु। सो मां बि हिते वॉक करे पंहिंजे अबूधाबी जे टाइम खे यादि कयो ऐं तमामु सुकून कयो। थोरी देरि वेहण खां पोइ मां जेको आहे वधीक सिटी खे एक्सप्लोर करण लाइ निकितुमि डाउन टाउन तरफ़। आहे तव्हां ॾिसी सघो था डाउन टाउन वैनकूवर सिटी जो, जिते हाई राइज़ बिल्डिंग्स आहिनि ऐं सेंटर आहे, सिटी सेंटर आहे बिल्कुलु। ऐं ही नज़ारो, ही एक्सपीरियंस वैनकूवर सिटी जा रोड रस्ता तमामु बहितरीनु। वॉक करण में, हल्की बारिश में, सिग्नल सिस्टम बि हिते सुठो हुयो। बहितरीनु इंफ्रास्ट्रक्चर लॻे थो हिन शहर जो। नाइट टाइम में ही लाइट्स ऐं बिल्डिंग्स तमामु बहितरीनु व्यू। नाइट टाइम में बि बारिश थी रही हुई। हिन वक़्तु मां फेरी में वञी रहियो आहियां। सी बस आहे हिननि जी हिकिड़ी। उन सी बस में जे पाणी जे रिवर जे ॿिए पासे हिकिड़ो पार्क आहे, उन पार्क में वञी रहियो आहियां।
जेका हीअ फेरी में हिन वक़्तु मां वेठो आहियां ऐं हिन फेरी में साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको सिटी आहे, असां उन तरफ़ वञूं था पिया ऐं फेरी मां बस में वेही करे कैपिलानो सस्पेंशन ब्रिज पार्क जे तरफ़ रवाना थियासीं ऐं जेको हितां जो फेमस टूरिस्ट प्लेस आहे। हीअ ॾिसो दोस्तो, कैनेडा जी नॉर्मल हाउसिंग सोसाइटी आहे। हिते बारिश ऐं तूफ़ान जे करे रोड ते कुझु वणनि जा बाक़ायात पिया आहिनि। हीअ ॾिसो हिन जा घर हिन स्टाइल में, घर सेम साॻियो ई जीअं अमेरिका में स्टाइल आहे, उहो हिते बि साॻियो ई सेम स्टाइल आहे घरनि जो, सोसाइटियुनि जो साॻियो ई रीति हिते बि घर उअं ई ठहियल आहिनि जेके तमामु ख़ूबसूरत नज़र अचनि था। जी त दोस्तो, मां पहुची चुको आहियां कैपिलानो सस्पेंशन ब्रिज पार्क ऐं हीअ आहे सस्पेंशन ब्रिज हैंगिंग जिते माण्हू बीठा आहिनि ऐं उन जे ॿिन्ही तरफ़नि खां आबशार ऐं पाणीअ जा चश्मा वहनि था पिया। जी त दोस्तो, अॼु जो व्लॉग, अॼु जो ट्रिप असांजो पुॼाणी ताईं पहुतो आहे ऐं हिन वक़्तु मां बस स्टॉप तरफ़ वञी रहियो आहियां जिते मां बस में वेही पंहिंजे होटल तरफ़ रवाना थींदुमि ऐं इंशाल्लाह हयाती रही त वरी कंहिं ॿिए न्यू सिटी में कंहिं न्यू व्लॉग में वरी हाज़िर थींदासीं। दुआ में यादि।